अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िम मकली में एरीगेशन एम्प्लॉई CBA यूनियन कलरी बिगाड़ डिवीज़न ठठो ऐं मीरपुर साकरो पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि सन कोटा, फौती कोटा, माज़ूर कोटा सियासी बुनियादनि ते भर्तियूं बंदि करे ज़िले जे मुक़ामी माण्हुनि खे नौकरियूं ॾेई DC जे चेयरमैन जा पावर DC बजाए एरीगेशन खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर हवाले करे मुलाज़िमनि जा समूरा मसइला हल करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर M अशरफ खुश्क मौजूब एरीगेशन ऑफिस ठठो अॻियां एरीगेशन एम्प्लॉई CBA यूनियन कलरी बिगाड़ डिवीज़न ठठे जे सदर खलील अहमद हिलायो, मोहम्मद हाशिम शेख, रईस मोहम्मद अकरम खुश्क, जनरल मोहम्मद जुमंदर्स, मोहम्मद जुमन जामरी, सलेमान बुजोरो, मोहम्मद अनवर मेमण, अब्दुल हमीद मेमण, गुलाम नबी खुश्क, गुल मोहम्मद बलोच ऐं अली अकबर जाखरो, खलील अहमद हिलायो, मोहम्मद हाशिम शेख ऐं ॿियनि घुर कई आहे त असांजा समूरा जाइज़ मसइला हल करे परेशानी खां बचायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जारी रहंदो। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।